सवे सिर मां वढे छॾींदुसि जेको बि तोॾे घूरे ॾिसंदो राबेल। आसात बालाज खान खे मारे बदनाम कंदा। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां एवं जो पंहिंजो अदाकार कादी अब्दुल सत्तार एवं ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार कादी व्लॉग। जी हाँ दोस्तों, मां पंहिंजे हिन यूट्यूब चैनल सत्तार कादी व्लॉग में आयल तमामु दोस्तनि खे भलीकार चवां थो, भली किराया जी किराया सदाईं ख़ुशि हुजो, आबाद हुजो। तो दोस्तों जेके दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहिनि उन दोस्तनि खे इहा गुज़ारिश कंदुसि सभ खां पहिरियां त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आयल बटन खे बि दॿाए छॾियो त जीअं मुंहिंजे अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अवां त दोस्तनि वटि अचे, अव्हांखे मिले बहितर खां बहितर मालूमात। दोस्तों जीअं त अव्हां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो बहितरीन KTN ते सोप सीरियल पापनगर में बालाज खान जो जेको ज़ुल्म सितम आहिनि, छा उहो पंहिंजी हीअ खे भेण खे जेको आहे पंहिंजो घर में विहारे छॾींदो या किथे परणाए छॾींदो या इनखे जेको आहे पंहिंजो जीअं पुराणी रीतू रस्मनि जे करे विहारे छॾींदो या परणाए छॾींदो। त इहो ॾिसंदासीं अॻिली क़िस्तुनि में। तमामु बहितरीन हिकिड़ी सोप सीरियल आहे जेको तमामु हिकिड़ो बहितरीन ॾिसण वटि आहे। जेको राबेल जो कैरेक्टर आहे तमामु सादिया चना बहितरीन नमूने सां अदा करे रही आहे। अब्बास गुल जेको आहे तमामु बहितरीन कैरेक्टर जंहिंमें हिन में बहितरीन अदाकार मौजूदु आहिनि। ऐं उनखां अलावा अवां दोस्तनि खे मां ॿी बि गुज़ारिश कंदो रहंदुसि त हिन सां गॾोगॾु मां हिन ड्रामे में उन ड्रामे जूं बि पिक्चर्स रखियूं आहिनि जंहिंमें मां पाण बि कमु कयां थो पियो। हाणे ई हिकु जहिड़ा बहितरीन कॉमेडी सीरियल आहे, अवां दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त उहा सीरियल बि अवां ॾिसो। उनमें जेको आहे मां 79 क़िस्त खां वठी यको कंटिन्यू अचां पियो ऐं अवां दोस्त उन ड्रामे खे बि बाक़ाइदा गौर सां ॾिसो। इनशाअल्लाह अवां दोस्तनि खे उहो ड्रामो बि तमामु घणो पसंदि ईंदो ऐं ॾिसणु वटां मिलंदो। हिकु बहितरीन ड्रामो आहे हाणे हिकु जहिड़ा जंहिंमें मुंहिंजो कैरेक्टर आहे किरण जो जेको तमामु ज़बरदस्तु मक़बूल थी रहियो आहे। अवां दोस्त उहो ड्रामो ॾिसी मूंखे कमेंट में ज़रूरु ॿुधाईंदा त उहो ड्रामो अव्हांखे कीअं लॻंदो आहे। ऐं ख़ासि तौर ते मां उन्हनि दोस्तनि जो शुक्रिया अदा कंदुसि जेके दोस्त मुंहिंजे चैनल खे ऑलरेडी यको मुॾिया जेका दिलूं माणींदा आहिनि। अब्दुल हाई संजरानी खैबर खां, ऐं ॿियो आहे असांजो शेर सोलंकी लालू रेंका ऐं असगर अली थेबू शेर कढण बदीन खां, ऐं उनखां अलावा ग़ुलाम मुस्तफ़ा जुतोई साहिबु शिकारपुर खां, ऐं कश्मीर खां आहे पंहिंजो ख़ुदा बख़्श गोलो ऐं उनजो भाउ पंहिंजो रहीम बख़्श गोलो, धनी बख़्श गोलो, अला बख़्श गोलो। इहे सभु दोस्त मुंहिंजे हिन ड्रामे हरे हिकु जहिड़ा के ॾिसंदा आहिनि, उनखे लाइक कमेंट बि कंदा आहिनि। उन दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। ईअं अवां बि लाइक कमेंट कयो। ऐं उनखां अलावा असांजे पहिरीं पारां दोस्त जेको ॾेता भैया चक गुलर शाह का फिदा हुसैन काज़ी साहिबु ऐं तालिब हुसैन खोसो साहिबु चक गुलर शाह खां, ऐं उनखां अलावा ॿिया दोस्त काफ़ी आहिनि। आशिक़ अली बारो साहिबु उनजी वॾी महिरबानियूं, ऐं माजिद अली मेमून साहिबु पंहिंजो मेहरापुर खां, उन अदे जी वॾी महिरबानियूं लाइ उनखे ख़ुशि रखे आबाद रखे। ऐं काफ़ी ॿिया दोस्त आहिनि जिन जा मां नाला न खणी चुको आहियां, ऐं उहे दोस्त माज़रत सां उन्हनि खे मां माज़रत कंदुसि। ऐं उनखां अलावा दोस्तनि खे बि इहा ई गुज़ारिश कंदुसि त जीअं बि अवां पापनगर ॾिसी रहिया आहियूं, पापनगर में जीअं ड्रामा ॾिसी रहिया आहियो, तीअं असांजे हिन ड्रामे खे बि जेको अवां ॾिसो, अव्हांखे तमामु ॾिसणु वटां मिलंदो जंहिंमें मशहूरु अदाकार बि कमु कनि था पिया, जंहिंमें अमजद गुल सुमरो आहे, परी गुल सागर आहे, ऐं फतू यानी मीर सईद सोबदार बि आहे, ऐं हबीब पामर बि आहे, राजेश गुल बि आहे, खीरो बुर्रो बि आहे, ऐं तमामु जेको आहे बहितरीन अदाकार आहिनि मौजूदु। नादिया चन्ना बि आहे, रीमा नाज़ बि आहे हिन में। ऐं अवां ॾिसणु वटां इहो ड्रामो अव्हांखे मिलंदो। तमामु हिकिड़ो बहितरीनु ड्रामो आहे। मां त अवां दोस्तनि खे हर दफ़ा इहा कोशिशि कंदो आहियां त अवां दोस्त असांजा सभु जेके ड्रामा जेके फ़नकार कमु करनि था पिया जहिड़े ड्रामनि में, उन्हनि जे लाइ तव्हां लाइक कमेंट ज़रूरु कंदा करो। अवां दोस्तनि जी इहे प्यार मोहबत वारा लम्हा जीअं असांजे हर फेरे ते अदा शेर सोलंकी असांजे जेको आहे दिलूं माणींदो आहे, ऐं पंहिंजो अदा असगर अली थेबू जी असांखे मोकिलींदो आहे, दिलूं माणींदो
आहे। ईअं अवां दोस्त सभई गुलाम मुस्तफ़ा जावरी साहिबु असांखे लाइक कमेंट करणु छॾे वियो आहे। अलाए छो ड्रामा ॾिसे थो, अलाए कोन थो ॾिसे। ऐं उन्हनि दोस्तनि खे बि गुज़ारिश कनि त वरी जागो, असां वरी जेको आहे हाणे इनशाअल्लाह बाक़ाइदा हीअ जेको आहे पंहिंजो ड्रामा अवां दोस्तनि जे लाइ उनजी पूरी अपडेट अवां दोस्तनि जे लाइ रखंदा रहंदासीं। ऐं उमेदु कंदासीं इनशाअल्लाह अवां दोस्तनि खे तमामु ॾाढा ड्रामा वणंदड़ ड्रामा पेश कंदासीं। ऐं तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी, अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जी आचे कंदा टणंदा रहो। इहे अवां दोस्तनि जे लाइ पीढ़ी प्यारनि जे लाइ नेक दुआऊं, नेक तमन्नाऊं हुजनि ऐं अलाह साईं अव्हांखे ख़ुशि रखे। त दोस्त वरी मिलां थो ॿिए वीडियो जे लाइ। तेसीं तव्हां दोस्तनि खां वठंदो आहियां इजाज़त। ऐं उन्हनि दोस्तनि जे लाइ न्यू दोस्तनि खे बि इहे गुज़ारिश कंदुसि जेकॾहिं अवां मुंहिंजे दोस्त ते ऐं जेकॾहिं अवां ठीकु अहिड़ी तरह पंहिंजो नालो ॿुधणु चाहियो था त असांजी हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे बि दॿाए छॾियो त जीअं मुंहिंजी अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अवां दोस्तनि तक अचे, अव्हांखे मिले बहितर खां बहितर मालूमात, बहितर खां बहितर अपडेट। ऐं इन खां अलावा असांजे हिन ड्रामे हरे हिकु जरा खे सऊदी अरब खां असांजा पहिरीं पहिरां दोस्त आहिनि मीर चाचड़ ऐं उनजी पूरी फैमिली, उनजा नंढड़ा बचड़ा अदड़ियूं अदड़ा आदो सभु जो असांजो हीउ ड्रामो ॾिसनि था पिया ऐं उहे बि लाइक कमेंट कंदा आहिनि। त ठीकु अहिड़ीअ तरह अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां अव्हांजो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार अव्हांजी सिराया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग। जी हाँ दोस्तों, मां पंहिंजे हिन यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग में आयल तमामु दोस्तनि खे भलीकार चवां थो, भली किराया जी किराया सदाईं ख़ुशि हुजो, आबाद हुजो। त दोस्तों जेके दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहिनि उन दोस्तनि खे इहा गुज़ारिश कंदुसि सभ खां पहिरियां त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे बि दॿाए छॾियो त जीअं मुंहिंजे अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अवां दोस्तनि वटि अचे, अव्हांखे मिले बहितर खां बहितर मालूमात। दोस्तों जीअं त अव्हां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो बहितरीन KTN ते सोप सीरियल पापनगर में बालाज ख़ान जा जेको ज़ुल्म सितम आहिनि, छा उहो पंहिंजी हीअ खे भेण खे जेको आहे पंहिंजो घर में विहारे छॾे थो या किथे परणाए छॾे थो या इनखे जेको आहे पंहिंजो जीअं पुराणी रीतियूं रस्मनि जे करे विहारे छॾे थो या परणाए छॾे थो। त इहो ॾिसंदासीं अॻिली क़िस्तुनि में। तमामु बहितरीन हिकिड़ी सोप सीरियल आहे जेको तमामु हिकिड़ो बहितरीनु ॾिसणु वटि आहे। जेको राबिल जो कैरेक्टर आहे तमामु सादिया अर्चना बहितरीन नमूने सां अदा करे रही आहे। अब्बास गुल जेको आहे तमामु बहितरीनु कैरेक्टर जंहिंमें हिन में बहितरीनु अदाकार मौजूदु आहिनि। ऐं उनखां अलावा अवां दोस्तनि खे मां ॿी बि गुज़ारिश कंदो रहंदुसि त हिन सां गॾोगॾु मां हिन ड्रामे में उन ड्रामे जूं बि पिक्चर्स रखियूं आहिनि जंहिंमें मां पाण बि कमु कयां थो पियो। हाणे ई हिकु जहिड़ा बहितरीनु कॉमेडी सीरियल आहे, अवां दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त उहा सीरियल बि अवां ॾिसो। उनमें जेको आहे मां 79 क़िस्त खां वठी यको कंटिन्यू अचां पियो ऐं अवां दोस्त उन ड्रामे खे बि बाक़ाइदा गौर सां ॾिसो। इनशाअल्लाह अवां दोस्तनि खे उहो ड्रामो बि तमामु घणो पसंदि ईंदो ऐं ॾिसणु वटां मिलंदो। हिकु बहितरीनु ड्रामो आहे हाणे हिकु जहिड़ा जंहिंमें मुंहिंजो कैरेक्टर आहे किरण जो जेको तमामु ज़बरदस्तु मक़बूल थी रहियो आहे। अवां दोस्त उहो ड्रामो ॾिसी मूंखे कमेंट में ज़रूरु ॿुधाईंदा त उहो ड्रामो अव्हांखे कीअं लॻंदो आहे। ऐं ख़ासि तौर ते मां उन्हनि दोस्तनि जो शुक्रिया अदा कंदुसि जेके दोस्त मुंहिंजे चैनल खे ऑलरेडी यको मुंडिया जेका दिलूं माणींदा आहिनि। अब्दुल हाई संजरानी खैबर खां ऐं ॿियो आहे असांजो शेर सोलंकी लालू रेंका ऐं असगर अली थेबू शेर कढण बदीन खां ऐं उनखां अलावा गुलाम मुस्तफ़ा जुतोई साहिबु शिकारपुर खां ऐं कश्मीर खां आहे पंहिंजो ख़ुदा बख़्श गोलो ऐं उनजो भाउ पंहिंजो रहीम बख़्श गोलो, धनी बख़्श गोलो, अला बख़्श गोलो। इहे सभु दोस्त मुंहिंजे हिन ड्रामे हरे हिकु जहिड़ा खे ॾिसंदा आहिनि, उनखे लाइक कमेंट बि कंदा आहिनि। उन दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। ईअं अवां बि लाइक कमेंट कयो। ऐं उनखां अलावा असांजे पहिरीं पहिरां दोस्त जेको ॾेथा भैया चक गुलड़ शाह का फिदा हुसैन काज़ी साहिबु ऐं तालिब हुसैन खोसो साहिबु चक गुलड़ शाह खां ऐं उनखां अलावा ॿिया दोस्त काफ़ी आहिनि। आशिक़ अली बारो साहिबु उनजी वॾी महिरबानियूं ऐं माजिद अली मेमून साहिबु पंहिंजो आहे मेहरापुर खां उन अदे जी वॾी महिरबानी लाइ उनखे ख़ुशि रखे आबाद रखे। ऐं काफ़ी ॿिया दोस्त आहिनि जिन जा मां नाला न खणी चुको आहियां ऐं उहे दोस्त माज़रत सां उन्हनि खे मां माज़रत कंदुसि। ऐं उनखां अलावा दोस्तनि खे बि इहा ई गुज़ारिश कंदुसि त जीअं बि अवां
पापनगर ॾिसी रहिया आहियूं। पापनगर में जीअं ड्रामा ॾिसी रहिया आहियो तीअं असांजे हिन ड्रामे खे बि जेको अव्हां ॾिसो अव्हांखे तमामु ॾिसणु वटां मिलंदो, जंहिंमें मशहूरु अदाकार बि कमु कनि था पिया, जंहिंमें अमजद गुल सुमरो आहे, परी गुल सागर आहे, ऐं फतू यानी मीर सईद सोबदार बि आहे, ऐं हबीब पामर बि आहे, राजेश गुल बि आहे, खीरो बुर्रो बि आहे, ऐं तमामु जेको आहे बहितरीनु अदाकार आहिनि मौजूदु। नादिया चन्ना बि आहे, रीमा नाज़ बि आहे हिन में, ऐं अव्हां ॾिसणु वटां हीउ ड्रामो अव्हांखे मिलंदो। तमामु हिकिड़ो बहितरीनु ड्रामो आहे। मां तव्हां दोस्तनि खे हर दफ़ा इहा कोशिशि कंदो आहियां त अव्हां दोस्त असांजा सभु जेके ड्रामा जेके फ़नकार कमु कनि था पिया जहिड़े ड्रामनि में, उन्हनि जे लाइ तव्हां लाइक कमेंट ज़रूरु कंदा करो। अव्हां दोस्तनि जी इहे प्यार मोहबत वारा लम्हा जीअं असांजे हर फेरे ते अदा शेर सोलंकी असांजे जेको आहे दिलियूं मानींदो आहे, ऐं पंहिंजो अदा असगर अली थेबूती असांखे मोकिलींदो आहे, दिलियूं मानींदो आहे। ईअं अव्हां दोस्त सभई गुलाम मुस्तफ़ा जावरी साहिबु असांखे लाइक कमेंट करणु छॾे वियो आहे, अलाए छो ड्रामा ॾिसे थो अलाए कोन थो ॾिसे। ऐं उन्हनि दोस्तनि खे बि गुज़ारिश कनि त वरी जागो, असां वरी जेको आहे हाणे इनशाअल्लाह बाक़ाइदा हीअ जेको आहे पंहिंजो ड्रामा अव्हां दोस्तनि जे लाइ उनजी पूरी अपडेट अव्हां दोस्तनि जे लाइ रखंदा रहंदासीं, ऐं उमेदु कंदासीं इनशाअल्लाह अव्हां दोस्तनि खे तमामु ॾाढा ड्रामा वणंदड़ ड्रामा पेश कंदासीं। ऐं तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी, अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जी आचे कंदा टणंदा रहो। इहे अव्हां दोस्तनि जे लाइ पीढ़ी प्यारनि जे लाइ नेक दुआऊं नेक तमन्नाऊं हूंदियूं आहिनि, ऐं अव्हां साईं अव्हांखे ख़ुशि रखे। त दोस्त वरी मिलां थो ॿिए वीडियो जे लाइ, तेसीं ते अव्हां दोस्तनि खां वठंदो आहियां इजाज़त, ऐं उन्हनि दोस्तनि जे लाइ न्यू दोस्तनि खे बि इहे गुज़ारिश कंदुसि जेकॾहिं अव्हां मुंहिंजे हिन दोस्त ते ऐं जेकॾहिं अव्हां ठीकु अहिड़ी तरह पंहिंजो नालो ॿुधणु चाहियो था त असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे बि दॿाए छॾियो त जीअं मुंहिंजी अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अव्हां दोस्तनि तक अचे, अव्हांखे मिले बहितर खां बहितर मालूमात, बहितर खां बहितर अपडेट। ऐं इन खां अलावा असांजे हिन ड्रामे हर हिकु जरा खे सऊदी अरब खां असांजा पहिरीं पहिरां दोस्त आहिनि, मीर चाचड़ ऐं उनजी पूरी फैमिली, उनजा नंढड़ा बचड़ा अदड़ियूं अदड़ा आदो सभु जो असांजो हीउ ड्रामो ॾिसनि था पिया, ऐं उहे बि लाइक कमेंट कंदा आहिनि। त ठीकु अहिड़ीअ तरह अव्हां बि जेको आहे हिन ड्रामे खे ॾिसो, पापनगर खे ॾिसो था पिया, वेरनि जी बस्ती खे ॾिसो था पिया, त हाणे हर हिकु जहिड़ा ड्रामे खे बि ॾिसो तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानियूं, अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो। त वरी मिलो त ॿिए वीडियो जे लाइ तेसीं ते जुदा न फिदा। पाकिस्तान ज़िंदाबाद। जी लतीफ़ जी नगरी, जी सिंधी मारवाड़ा, जी सिंध में तमामु ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ असांजा सिंधी सराइकी, पश्तो, बिरोइकी, बलोची, थरी, मारवे ऐं पूरी दुनिया में जेकी ॿोली सिंधी सम्झंदड़ सभु ख़ुशि हुजो, आबाद हुजो। त वरी मिलो त ॿिए वीडियो जे लाइ तेसीं ते इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।